गोरख हिल स्टेशन दादू शहर खां ओलह तरफ़ जोही वाही पांदी रोड सां 94 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते वाक़िअ आहे। सेवण शरीफ़ खां 140 किलोमीटर ऐं कराची शहर खां 450 किलोमीटर मुफ़ासिले ते वाक़िअ आहे। खीरथर जबल जूं बुलंद तरीन चोटियूं जेकी समुंड जे सतह खां 5000 खां 8000 ताईं बुलंद आहिनि, जॾहिं त बलोचिस्तान जे गादीअ वारो शहर कोयटा समुंड जे सतह खां 5400 ऐं मुल्क जो ख़ासि हिसो सम्झियो वेंदड़ तफ़री माग कोहमरीअ जी बुलंदी 700 फुट आहे ऐं दुनिया जो सभ खां मथां शहर ॾखण अफ्रीका में आहे, जंहिंजी ऊचाई सतह समुंड खां 3631 फुट बुलंदीअ ते वाक़िअ आहे। जॾहिं त गोरख जी तामीर खां पोइ दुनिया में सभ खां मथां शहर गोरख सिंध में आहे, जंहिंजी सतह समुंड खां 5889 बुलंद तरीन ते आहे, जंहिंखे बुलंदीअ सबबि आलमी एज़ाज़ पिणु आहे। गोरख सुहिणो साओ ऐं ख़ूबसूरत इलाइक़ो आहे, जिते जून जुलाई जहिड़ी सख़्तु गर्मीअ में 22 खां 26 सेंटीग्रेड मौसम रहे थी। हितां जा ख़ूबसूरत नज़ारा, मदहोश मौसम, दिलफ़रेब मंज़र उदास ऐं मुरझायल चेहरनि खे हिकदमि ख़ुशियुनि में आणे छॾनि था। ही वणंदड़ ऐं दिलचस्पीअ सां भरपूर तफ़री माग थी सघे थो, पर हिन तफ़री माग सां उहो ई मसइलो आहे जेको पाण सां थींदो अचे थो। हिन वक़्तु गोरख हिल स्टेशन पूरी दुनिया में मक़बूलियत माणे चुको आहे, जिते तक़रीबन पूरी सिंध न बल्कि पूरे पाकिस्तान जा सियाह अचनि था, तोड़े सिंध में अची गोरख हिल स्टेशन ॾांहुं सफ़र कनि था। हिन गोरख हिल स्टेशन खे वधीक दिलफ़रेब ऐं दिलकश बणायो वञे, जीअं पूरी दुनिया जा सियाह अची हिते आराम सां रही सघनि ऐं घुमी फिरी इंजॉय करे सघनि।